हुजूर जो चाचो टुकड़ा टुकड़ा थो पियो उहुद में। अज असां दावा था क्यों असां आशिक रसूल हूं, हुजूर जा अखलाक काथे है ना सारे केर करे खड़ी दो ये हुजूर साईं जो प्यारो चाचो जै सालन जा साल पाक मोहम्मद करीम जे घर जी चौकी दी बहादुर चाचो, दिलेर चाचो, सूर्य चाचो हजरत हमज़ो साईं उहुद में जने हजरत हमज़े साईं के काफरन शहीद कियो, टुकड़ा टुकड़ा क्यों। ए मारे ख्याल त कर हुजूर साईं जे प्यारे चाचे जो नक कपियो, कन्न कपियूं, अखियूं कढियूं, चप कपियूं, दंद भगऊं, सीनो चीरियूं, दिल जिगर गुर्दो कढी टुकड़ा टुकड़ा करे हार करे पातऊं। अल्लाह जो कसम रिवायतुन में चेतो जने बिनी जहानन जे सरदार के खबर पई साईं जन पंहिंजे चाचे जे लाश ते आया त साईं जन पंहिंजा ॻोढ़ा झले न सघिया। लेकिन अॻिते हली करे उहो जेको जवाबदार हो जंहिं इहा वारदात कई, एॾी वॾी वारदात जंहिंजो नालो वहशी हो, उन शख्स जो नालो वहशी हो, अचानक मुंह बंद करे सय्यद कायनात के साम्हूं आयो। साईं मां कलमो थो पढ़ा, मां मुसलमान थो थिया, ग़लती मञा थो, तौबा थो कयां, मूंखे ॾोह जी सज़ा मिले ॾियणु चाहियो, तव्हां बस आयो पर मां माफ़ी जी दरख़्वास्त साण खणी आयो हां। मां माफ़ी जे लाइक़ त न आहियां, मां टुकड़नि टुकड़नि थियण जे लाइक़ आहियां, पर मूंखे ॿुधायो वियो आहे त तव्हां रहमत लिल आलमीन आहियो, महिरबानी कयो। साहब ॾिठो वहशी आयो आहे, तरारू खणी निकिरी पिया त वहशी खे सज़ा सेखारिन, लेकिन हुजूर फरमायो तरारू पुठिते उछलियो, मां पंहिंजे चाचे जो खून वहशी खे माफ़ थो कयां। जेकर अल्लाह से फरमायो इन्नका लअला खुलुकिन अज़ीम,